तारक ताला भी कुरान करीम जे अंदर फरमायो लौकान फिल अर्ज़ मलाइकतुम मुतमइन्नीन लनज़लना अलैहिम मिनस समाए मलकर रसूला। उन्हनि जो चवणु हुयो त मके वारनि चयो त रसूल अहिड़ो हुजे जेको फ़रिश्तो हुजे, जेको खाइण पीअण खां त पाक हुजे न। हे सौदो सूद ख़रीद करे थो, खाए पीए थो, हिनखे घरवारियूं, हिनखे औलाद, हे असांजो अज़ीज़, हे मिट माइट। कम अज़ कम दुनिया में असां ॾे अहिड़ो रसूल हुजे आहे जेको इंसानी हाजतुनि खां बालातर हुजे, जेके इंसानी हवाइज न हुजनि हा। अल्लाह फरमायो जेकॾहिं को फ़रिश्ता ज़मीन में रहनि हा त मां हुन ॾे फ़रिश्तो रसूल करे मोकिलिया हा। तव्हां इंसान आहियो, तव्हां ॾे असां तव्हांजे जिन समझां तव्हां ॾे माण्हू मोकिलिया अथसि। तमामु अंबिया अलैहिमुस्सलाम जेके बि आया सभु इंसान हुया। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो यूहा इलैहि, बसि मां इंसान आहियां। इन अना इल्ला बशरुम मिसलुकुम यूहा इलैहि, मां इंसान आहियां, मूंखे बि ज़रूरत पए थी, मूंखे बि सर्दी गर्मी। सहाबा खंदक वारे ॾींहुं जंग खंदक में जेका खॾ खोटनि पिया मदीने जे ॿाहिरां, उते सहाबा किराम खे बुख जे करे पथर सां पेट ॿधऊं, पेट सां पथर ॿधऊं, कपिड़ो ॾेई छॾियऊं। अची हज़ूर जे अॻियां पेश थियनि पिया, साईं असांखे बुख लॻी आहे, असां पथर ॿधा आहिनि। हज़ूर जन जे चोलो मुबारक मथे कयो त हज़ूर खे ॿ पथर ॿधल आहे, हिकिड़ो हेॾो हिकिड़ो हेॾो। ॿ पथर हज़ूर जे पेट मुबारक खे ॿधल हुया। माण्हू फरमायो त मां बि इंसान आहियां। अलाह जो जिब्राइल माॾे ईंदो आहे, ख़ुदा जो वाहि माॾे ईंदो आहे, अलाह साईं जो पैगाम खणी ईंदो आहे। पैगंबर जो क़ल्ब महबत वही आहे, वही जो थांव आहे। तव्हां घर में खीर जड़े थेड़े थांव में नथा रखी सघो, बाबा फिटी वेंदो, ख़राब थी वेंदो। खीर जो थांव मख़सूस हूंदो आहे, चङी तरह बांझे साफ़ करे सुथरो सुथरो करे जीअं हे खरे न। हे त ख़ुदा जो वाह आहे, हे हर कंहिंजे दिलि ते थोरो ई ईंदो। हिन जे लाइ पाक दिलि खपे। आम इंसान जे नबीअ जे इंसानियत में ज़मीन आसमान जेतिरो फ़र्क़ु आहे। तव्हां असांजे पघर में बदबू हूंदी आहे, हज़ूर जे पघर में ख़शबू हूंदी। हो वरी चवनि पिया त बसि इंसान न हुजे हा, को फ़रिश्तो हुजे हा। फ़रिश्तो हुजे हा त हुनखे ख़बर ई कान पवे हा त मथे में सूरु छा थींदो आहे, पेट में सूरु छा थींदो आहे, सफ़र जी थकावट कीअं थींदी आहे। उहो त इंसाननि जे मथां हुकुम हलाया त उथो जल्दी कयो, नमाज़ पढ़ो। वेही करे नमाज़ छो थो पढ़े, बाबा मां थकी पियो अचे। थकु छा थींदो आहे, फ़रिश्ते खे त ख़बर ई न हुजे हा न इंसानी हाजतुनि। उहो त पंहिंजा ऑर्डर करे हा, हुकुम हलाया। हे चवंदा असांखे बुख लॻी आहे, चवंदा बुख छा थिए आहे, बुख कीअं थींदी आहे, फ़रिश्ते खे छाजी बुख, छाजी मानी फ़रिश्ते खे। अहिड़ा अकुल जा मारियल फ़रिश्तो जेकॾहिं नबी हुजे हा त ला निकिरी वञनि हा हिननि। अलाह साईं इंसाननि मंझां पंहिंजे बाननि जो इंतिखाब कयो। पूरा इंसान जेके बि दुनिया में आया उन्हनि मुंहिंजो 1.25 लख अंबिया जो इंतिखाब कयो। जेका मासूमीन जी जमात, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे क़ल्ब खे वहीअ जो थांव बणायो ऐं अलाह जो पैगाम उन्हनि जे दिलनि ते अचे पियो। ऐं उतां पोइ दुनिया में अलाह जो पैगाम पहुचे पियो इंसाननि ताईं। बर्फ़ तां असां वटि कोन किरंदी आहे, सियारे में जबलनि ते किरंदी आहे, उहो हिमालय जबल ते। पोइ तां असां ॾे जेको पाणी ईंदो आहे इहो उते बर्फ़ ॻरंदी आहे, उनजे मथां मींहुं वसंदो आहे, पोइ उहा बर्फ़ ॻरंदी आहे, पोइ पाणी असां वटि सैलाब जी सूरत में ईंदो आहे। ईअं अल्लाह तबारक व तआला जो जेको हुकुम ईंदो उहो पैगंबर जे क़ल्ब ते ईंदो। ऐं पोइ पैगंबर जे क़ल्ब सां जंहिंजो तालुक़ हूंदो उहा दिलि सैराब थींदी। मन युति अल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं मां अलाह जे हुकुम जी इताअत कई ऐं पैगंबर जी ताबेदारी कयईं, इहो ई कामयाबु थियो।
इन जे करे रब करीम फरमायो मा आताकुम रसूल फखुज़ू व मा नहाकुम अनु फंतहू। फरमाई यादि रखिजो जेका शइ रसूल ॾेव थो उनखे वठिजो, उन ते हलिजो, ऐं जंहिंखां झले वठो उनखे फिटो कयो। बसि उन में तव्हांजे लाइ ख़ैरु न आहे, उन में तव्हांजे लाइ भलाई न आहे। छो त ख़ुदा जे वहय खे जीअं रसूल सम्झो आहे तीअं तव्हां न सम्झी सघंदव। अलाह जो रसूल तव्हांखे ख़ुदा जे वहय जे मुताबिक़ हुकुम कंदो, ख़ुदा जे वहय जे मुखालफ़त में रसूल चई नथो सघे उम्मत खे। जीअं अल्लाह तबारक व तआला जो फरमान पैगंबर जे क़ल्ब ते नाज़ुल थियो ऐं पैगंबर खे जीअं उन जे मथां अमल जो तरीक़ो सेखारियो वियो, नबीअ जो कमु आहे त उहो ई तरीक़ो उम्मत खे सेखारे। इब्तिदा में जॾहिं निमाज़ जो हुकुम थियो न, अल्लाह ताला फरमायो अक़ीमुस सलात व आतू ज़कात, निमाज़ क़ाइमु कयूं, ज़कात अदा कयूं। सही निमाज़ कीअं पढ़ूं? जिब्राइल अमीन आयो हज़ूर खे निमाज़ पढ़ी ॾेखारी। सुबुह जो इब्तिदाई वक़्तु पाख फुटण महिल, उन खां बाद में वरियो सिज निकिरण खां 2 मिंट अॻु में, इहो दरमियानी वक़्तु जेको आहे सॼो सुबुह जी निमाज़ जो। ईअं ज़ुहर जो अवल वक़्तु ऐं आख़िर वक़्तु, असर जो अवल वक़्तु ऐं आख़िर वक़्तु, मग़रिब जो अवल वक़्तु ऐं आख़िर वक़्तु, इशा जो अवल वक़्तु ऐं आख़िरी वक़्तु। हज़ूर खे निमाज़ जिब्राइल पढ़ी ॾेखारी। मग़रिब जी निमाज़ 3 रकात, सुबुह जी निमाज़ 2 रकात। हिननि रकातुनि में क़िराअत कबी, हिन में न कबी। ऐं मग़रिब ऐं इशा ऐं ज़ुहर ऐं असर ऐं इशा इन में 4 रकात। मग़रिब में ऐं इशा में ॿिनि में ॾाढियां, ॿिनि में आहिस्ते, ऐं ज़ुहर ऐं असर में 4 रकातुनि में आहिस्ते। इहा सॼी निमाज़ ईअं हज़ूर खे जिब्राइल अमीन पढ़ी ॾेखारी। ऐं पोइ जंहिंमहिल हज़ूर उहा निमाज़ उन खे ॾिठी, पोइ हज़ूर साहबा खे सेखारियो, पंहिंजे शागिर्दनि खे सेखारियो त बाबा ख़ुदा निमाज़ जेको हुकुम करे थो। साहबा चयो साईं निमाज़ पढ़ूं, कीअं पढ़ूं? पाण फरमायो मूंखे ॾिसो। हज़ूर जन खे निमाज़ पढ़ी ॾेखारी। पोइ हज़ूर जन फरमायो सल्लू कमा रायतुमूनी, हाणे तव्हां बि ईअं निमाज़ पढ़जो जीअं मूंखे ॾिठो। बसि जीअं मूंखे ॾिठो ईअं निमाज़ पंहिंजे बचड़नि खे बि सेखारियो, पंहिंजे अमड़ियुनि न्याणियुनि खे बि, पंहिंजे घर वारनि खे, सभिनी खे निमाज़ ईअं ई। हे उलमा जी महिनत आहे। अज़ीज़ो, तव्हां असांजे हिन ॻोठड़े जी मस्जिद में असांजो 7 सालनि जो ॿार बि ईअं ई निमाज़ पढ़े थो जीअं हज़ूर खे जिब्राइल पढ़ी ॾेखारी। इहा उलमा जी महिनत आहे, अहले क़ुरान जी महिनत आहे। असांजे घर घर में अॼु दीन मौजूदु आहे, क़ुरान मौजूदु आहे। रोज़े रखण जो, इफ़्तारी, सहरी, रोज़ो कहिड़नि शयुनि सां भञंदो आहे, इहे सभु असांखे उलमा ॾेखारनि था। उहो ई हज़ूर वारो नमूनो आलिमनि असांजे साम्हूं रखियो। पर इहे असांजा सभु अमल नोट थियनि था। जेको माण्हू अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ अमल कंदो, इहो कॾहिं बि ख़्वाब ख़ासिर ऐं नाकाम न थींदो, इहो कामयाबी सां हमकिनार थींदो। वमन यासिल्लाह व रसूलहु फ़इन्न लहू नार जहन्नम। अलाह फरमाए थो जेकॾहिं अलाह ऐं अलाह जे रसूल जी मुखालफ़त कयो त पोइ जहन्नम जी बाहि खां सवाइ ॿियो कुझु कोन अथव। बसि मां इन जे करे अर्ज़ु कयो असांजा सभु जेके बि अमल नोट थियनि था। ऐं जॾहिं इंसान पंहिंजे नेकिन खे पंहिंजे नाम अमाल में इंसान पढ़ंदो ॾिसंदो त पाड़े वारनि खे चवंदो हा मुकरो किताबी आहे, अचो मुंहिंजो अमाल नामो पढ़ो वठो। पर जेकॾहिं उन नाम अमाल में चोरी लिखियलु अथसि, धाड़ो लिखियलु अथसि, फुर लिखियलु अथसि, क़तल लिखियलु अथसि, बुछड़ायूं लिखियलु अथसि, ज़िना जहिड़ो बुछड़ो अमल लिखियलु अथसि, फ़ाहिशी ऐं उरियानी में जान न छॾाए सघियो, पूरी ज़िंदगी गुज़री वियसि, ख़ुदा जे दर ते न झुकियो, तोबा ताइब न थियो, अलाह खे राज़ी न करे सघियो, इहो माण्हू उते पंहिंजे नाम जे अमाल खे ॾिसी करे ईअं ॾकंदो जीअं जिन वारो माण्हू ॾकंदो आहे। अलाह ताला फरमाए थो वतरल मुजरिमीन मुशफ़िक़ीन मिम्मा फ़ीह। ऐं इंसान क़यामत जे ॾींहुं तूं मुजरिमनि ॾोहारनि इंसाननि खे ॾिसंदे कंबदा, मरी वियासीं। हीअ लिखत असांजे गिची में आहे। ऐं पोइ उते कूड़ हणंदा, रब साईं खे चवंदा त रब साईं हीउ असांजो नाम अमाल कोन्हे,
हे परायो नाम अमाल मुंहिंजे अॻियां लड़काए मूंखे मुंहिंजे गर्दन में विधो वियो आहे। माण्हू दुनिया में हिरियल आहिनि न त कोर्ट में कूड़ हणी पंहिंजो जान छॾाईंदासीं। उते बि रब साईं जे अॻियां चवंदा त साईं हे मुंहिंजो अमाल नामो न आहे, हे परायो नाम अमाल मुंहिंजे गर्दन में, मां अहिड़ा कम किथे कया, ही कम मुंहिंजा न आहिनि, हे अलाए कंहिंजो नाम अमाल मुंहिंजे गर्दन में। हाणे हेॾा सारा इंसान हूंदा आदम खां वठी करे आख़िरी क़यामत ताईं जेको ॿार ॼायो सभु उथंदा चवंदा अलाए कंहिंजो नाम अमाल मुंहिंजे गंद में हुयो अथऊं। अलाह ताला फरमाईंदो तोखे बि ॿुधूं था, तोसां नाहक न थींदो, तोसां इंसाफ़ थींदो, असां कारवाई मुकमल कंदासीं, रिकॉर्ड मुकमल कंदासीं, सज़ा उन खां पोइ मुरतब थींदी। कागज़ी कारवाई, गवाहियूं, शाहिदियूं मुकमल थींदियूं, बेइंसाफ़ी तोसां न थींदी। से मुंहिंजी हीअ फ़रियाद आहे, हे मुंहिंजो नाम अमाल न आहे, नाम अमाल मुंहिंजो न आहे, ॿियनि जो मुंहिंजे कंध में लड़काए वियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो इन नाम अमाल खे रखूं था, अदा इन खे छॾ रख। रब साईं फरमाईंदो अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। ज़ुबान ते अल्लाह ताला ख़ामोशी जी मोहर हणो। अल्लाह ताला फरमाईंदो तुंहिंजे ज़ुबान ते असां ख़ामोशी जी मोहर हणूं था। ज़ुबान खे इजाज़त न आहे जो हाणे ॻाल्हाए। अल्लाह ताला हथनि खां शायदि वठंदो, हथ चवंदा त असां सां सही आहे न, हिक में हिन जी चोरी कयईं, हुन जी गऊं, हुन जी बकरी, हुन जी रिढ, हुनजो हे, हुनजो हो, हुनजो पेर चवंदा असां सां हिन पासे पंधु करे हलियो, कन चवंदा सॼो ॾींहुं असां सां हराम जी आवाज़ ॿुधंदो हो, अखियूं चवंदियूं असां सां हराम ॾे लिया पाईंदो हो, इशारा कंदो हो, अलाए छा छा असां सां गुनाह कयईं, सभु गुनाह इहो उज़वा सभु ॻाल्हाईंदा, सभु ॻाल्हाईंदा, सभु उज़वा ॻाल्हाईंदा। पोइ इन पंहिंजे उज़वनि खे क़यामत जे ॾींहुं इहो माण्हू ज़ुबान हाल सां, हीअ ज़ुबान बंदि हूंदी, हिकिड़ी आहे ज़ुबान हाल, ॿी आहे ज़ुबान क़ाल। ज़ुबान क़ाल क़ील क़ाल जंहिंसां ॻाल्हायूं था इहा ज़ुबान आहे, ॿी ज़ुबान हाल आहे। अब जानवर ॻाल्हाईंदो आहे, जानवर न ॻाल्हाईंदो आहे। जानवर खे जॾहिं उञ लॻंदी आहे, जंहिं घर में ॿधल बीठो हूंदो आहे, पोइ उहा वीचारी औरत बाल्टी खणंदी, जानवर उन ॾे तकींदो आहे या न तकींदो आहे। जंहिंखे उञ लॻंदी जानवर खे, मालिक नलको हलाईंदो ॻेड़ींदो, उन ॾे तकींदो न तकींदो। पोइ भाॻियो माण्हू या उहे घर जा भाती सम्झंदा न त असांजी गऊं खे, असांजी मेंह खे, असांजे हिन वछ खे, असांजे हिन बकरी खे उञ लॻी आहे, सम्झंदा आहिनि न सम्झंदा आहिनि। इहा ज़ुबान हाल आहे। छोकिरो हूंदो रड़ियूं कंदो अबा पाणी ॾे, अमा पाणी ॾे, फलाण ॾे, हो जानवर ॻाल्हाईंदो न आहे वीचारो। बुख लॻंदसि मालिक ॾे तकींदो, मालिक सम्झी वेंदो त हिनखे बुख लॻी आहे, अची करे जंहिं महिल आवर में गाहु ॾींदुसि, गाहु खाइणु शुरू कंदो, पोइ मालिक ॾे तकींदो ई कोन, बसि गाहु खाइणु शुरू कंदो। उञ लॻंदसि, मालिक पाणी भरे ईंदुसि, पाणी ते वठी वेंदुसि नलके ते, पाणी पींदो, पोइ मालिक ॾे तकींदो ई कोन, बसि मुंहिंजो कमु थियो। ईअं आहे की न कोन? इहा आहे ज़ुबान हाल। हाणे इन हालत में इहो इंसान नादम थी, पिशेमान थी, पंहिंजे उज़वनि ॾे तकींदो, तव्हां छो था शाहिदी ॾियो, तव्हां छो था मुंहिंजे मथां शाहिदी ॾियो। इहे उज़वा बि उन खे ज़ुबान हाल सां चवंदा। क़ालू अंतकन अल्लाहु लज़ी अंतक कुल्ल शै, क़ुरान फरमाए थो अड़े ज़ालिम तूं त कयो इनकार, असांखां उहो रब ॻाल्हाए थो जेको हर शइ खां ॻाल्हाईंदो आहे। असांखे त उन रब ठाहियो आहे न, असां त उन जी मिल्कियत आहियूं, तूं त असांखे कोन पैदा कयो आहे। क़ालू अंतकन अल्लाहु लज़ी अंतक कुल्ल शै, उहो रब असांखां ॻाल्हाए थो जेको हर शइ खां ॻाल्हाईंदो आहे। अबू जहल जे हथ में पथरियूं हुयूं, हज़ूर जन वटि खणी आयो, चए मूंखे ॿुधाए त मुंहिंजे हथ में छा आहे। हज़ूर जन फरमायो त मूंखे ख़बर न आहे, इहो ग़ैब जो इल्मु ख़ुदा खे आहे। तुंहिंजे हथ में भितर आहे, ठिकर आहे, को टिंडण आहे, को माकोड़ो आहे या लोह आहे, कहिड़ी शइ आहे इहा मूंखे ख़बर न आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इहा शइ चवे मुंहिंजे बारे में, मां केरु आहियां, मुंहिंजे बारे में शायदि ॾे त पोइ मञींदे। चए हा, हुनखे यकीन हो त मुंहिंजे हथ में पथर आहिनि, पथरियूं हुयसि हथनि में।
पत्थर में जहाँ आवाज़ निकतो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। असां शायद ही चऊं था त अल्लाह अकेलो आहे वहदहु ला शरीक लहू ऐं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। त उन ॿिन्ही हथनि जूं पथरियूं वञी सचई त मूंखे ख़बर न तूं एॾो वॾो जादूगर आहे चई, एॾो वॾो जादूगर आहे जो तुंहिंजो जादू एॾो हले थो हिन पथरनि ते बि। अज़ीज़ो जॾहिं इंसानु इनकार कंदो आहे त मुनकिर इंसान जी दिलि एॾी इन पथरनि खां बि वधीक सख़्तु थी वेंदी आहे। अलाह साईं जॾहिं पहाड़ पैदा कया न त मलाइकनि फ़िरिश्तनि रब खां सुवाल कयो त साईं हेॾा वॾा पहाड़ पथर हेॾा वॾा पहाड़ पैदा कया थी, इन खां वधीक का शइ सख़्तु आहे? अल्लाह ताला फरमायो त हा। पुछा कयोसीं कहिड़ी शइ आहे? अल्लाह से फरमायो त लो। ये माण्हू अची करे टीक में खणी अची जे बीहनि था त लो असां सॼे पथरनि खे भोरे छॾियो। एरोड़ी वारा सभु पथर सभु ॾिसो था मशीननि पी दफ़ा अटो करे छॾिया। पथरनि सां अची जे वठनि था उनखे बसि लोडर बीठा आहिनि, बसि खोटरा लॻी पई आहे, पथर पाण वॼा सॼा। पोइ वरी सुवाल कयोसीं लोह खां वधीक का शइ सख़्तु? अलाह से फरमायो त हा। लोह खां वधीक बाहि अची जो लोह विझनि था, कचो खाम माल खाम इहे विझनि था, इहे कहिड़ो कहिड़ो लोह हीअं जो वरी सांचनि मां निकिरे थो पाणी थी करे त बाबा हे गाडर हे टीयर हे पाइप वग़ैरह आहिनि की न कोन? सॼो लोह पाणी थो थिए, तपे थो जंहिं महिल भठियुनि में अचे थो सफ़ा पाणी वांगुरु बसि पोइ सांचे में जंहिंमें वियो बसि ओड़ो टीयर निकिरंदो, हेॾो खाम माल आहे। हेॾो हले कहिड़ो क़िस्म जो लोह बसि उनखे पाणी में एॾो एॾो बाहि ते अची टचके थो, अची थो फैक्ट्रियुनि में जंहिं महिल सफ़ा ईअं पाणी वांगुरु ठपा बि ठही था पवनि पिया उन लोह ते। गाडरनि टीयरनि ते ठपा लॻल हूंदा आहिनि न, इहे सांचनि मां निकिरनि था, इहो लोह पाणी थो थी वञे, बाहि अहिड़ो हुनखे सफ़ा ईअं पाणी थी करे छॾे। वरी सुवाल कयूं त साईं पाणी खां वधीक? अलाह साईं फरमायो त हा पाणी खां वधीक, बाहि खां वधीक सख़्तु पाणी आहे। पाणी जेतिरो बि वरी आहे बाहि जेॾी बि हुजे पाणी आरेसि त बसि बाहि उजामी वेंदी, ख़तमु थी वेंदी। वरी पाणी खां वधीक सख़्तु साईं अलाह ताला फरमायो त पाणी खां वधीक सख़्तु हवा आहे। हवा जे घुलंदी त पाणी सुकी वेंदो। माण्हू घणो वीचारा जेके माण्हू हारी कुड़मी आहिनि न, अदार ज़मीन असांजी रेज ॾियणो आहे, सुभाणे कणिक पोखणी आहे, हे करिणो आहे उहो करिणो आहे, अञा माण्हू पाणी ॾींदो त राति जो हवा जे घुलंदी त ॿिए ॾींहुं ज़मीन हर अची वेंदी। अड़े असां त बड़ा इंतज़ारु कयूं पिया, त बसि ज़मीन हर अची वई, राति जो हवा आहे घुली पाणी सुकी वियो, वारो कयो बाबा हर कायो। न त 3-4 ॾींहंनि खां बाद में बाबा जॾहिं इहो रेज सुके पोइ हर काइबो, हवा आहे वरी ईअं जो बाहि खे बसि पाणी खे उहो करे छॾे। वरी सुवाल कयूं त साईं इन हवा खां वधीक सख़्तु अलाह ताला फरमायो त काफ़िर इंसान जी दिलि आहे जेका मुंहिंजे हिन क़ुर पाक जे ॿुधण दलीलनि ॿुधण खां पोइ मौजज़नि ॾिसण खां पोइ बि मूंखे नथा मञनि पिया, मुंहिंजे रसूल जो इनकार करनि था। इहा काफ़िर इंसान जी दिलि एॾी वॾी सख़्तु आहे। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयऊं हे पहाड़ आहे न, इन में जो 10 महीननि जी ॾाची ढुकी निकिरे पोइ असांजे साम्हूं उहा वियामे, पोइ असां उन जो खीरु पींदासीं, पोइ सालेह तोखे मञींदासीं त तूं ख़ुदा जो नबी आहीं। उनखे पंहिंजी क़ौम वारनि चयो अलाह जो नबी हुयो, दुआ घुरे त रब साईं हिननि हे मुतालबो कयो आहे, अलाह साईं उन पथर में जहाँ ॾाची कढी ऐं ॾाची उहा वियामी ऐं ॻोठ वारनि उन जो खीरु पीतो ऐं पोइ बि इनकार कयो। अलाह साईं फरमायो हज़रत सालेह खे त सालेह चवेनि जेकॾहिं पोइ बि न मञियो त पोइ न बची सघंदव। हीअ अलाह जी ॾाची आहे, नाक़त अलाह जी ॾाची, इनखे तकलीफ़ बि न ॾिजो। पोइ साईं उन जे गोरड़े खे मारे विधो। हज़रत सालेह जी क़ौम उन जे गोरड़े खे ॾाची खे मारे विधो, ॾाची जे फर खे मारे विधो, ॾाचीअ जूं खुचां कपियूं, ॾाची खे मारे विधो। 3 ॾींहं ज़िंदा रहिया, बसि ख़तमु थी विया। क़ुर पाक भरियो पियो आहे। तंहिंजे करे माण्हू दुनिया में हिन मुआशिरे में उहे अमल करे जंहिंसां अलाह खे वञी करे वेझो थिए ऐं ख़ुदा जो कुर्ब हासिलु करे। इन्हनि अमलनि खां पंहिंजो पाण खे बचाए, जन अमलनि जे करे बानो गिरफ़्तार थिए। बाने जी इज़त बि पंहिंजे हथ में आहे, उखरवी जेका आहे ज़िलत बि पंहिंजे हथ में अथसि। जेकॾहिं हिते दुनिया में
अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ अमल कंदो त कामयाबी कामयाबु आहे। मुखालफ़त में वियो तबाह थी वेंदो, पंहिंजी मर्ज़ी हलाए बर्बाद थी वेंदो। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला असां कलमे वारनि खे हज़ूर जे उम्मत खे हज़ूर जे तरीक़े ते हिन क़ुर पाक जे फ़रमान ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला ॻोठड़े जे मथां बि रहमत फ़रमाए ऐं जन प्रोग्राम कयो आहे अल्लाह ताला इन प्रोग्राम खे उन्हनि जे लाइ दारनि जे निजात जो सबबु बणाए ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे हिननि जलसनि खे उम्मत मुस्लिमा जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। अल्लाह ताला असांखे क़ुर पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ ऐं पैगम्बर पाक जी इताअत नसीब फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। दुआ आख़िर में थींदी, शाह साहब जन घुराईंदा इंशाअल्लाह। अल्लाह ताला सभिनी खे आबाद रखे, जेके बि दुनिया में विया आहिनि अल्लाह ताला उनजी क़बरनि खे रोशन रखे, असांजे बीमारनि